अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया खुसूसन अला मुहम्मदिनिल मुस्तफ़ा व अला अस्हाबिहिल मुक़्तदा व अला आलिहिल मुज्तबा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अम्वातन बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। फ़रहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़ल व यस्तबशिरून बिल्लज़ीना लम यल्हक़ू बिहिम मिन ख़ल्फ़िहिम अल्ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मरे शहीद हो मारे अगर तो गाजी हो, मरे शहीद हो मारे अगर तो गाजी हो, ये राह वो है जिसमें हर तरह से सरफराजी हो। चेतो तुम्ही से ए मुजाहिदो दीन का सुबात क्या है, शहीद की जो मौत है वो कौम की हयात है। कटा कर गर्दने बतला गए हैं खुदा वाले, कभी बातिल के आगे झुक नहीं सकते अल्लाह वाले। तो एक करबला की खाक इस एहसान को न भूल, तड़पी हैं तुझ पे लाशें जिगर गोशे बतू। मोहतरम अजीज दोस्तों, ऐ मुझा प्यारा भाईरो, शादी जे खुशी जे मौके ते अल्लाह जो कुरान पढ़ियो थो वञे। लख लख मुबारक उन घोट के भी हुजे, उन जे अबे के भी हुजे, उन जी अमड़ के भी हुजे, ऐं उन जे मिटरन अजीजन करीबन के भी हुजन। खोड़ माण्हू कावड़िया हूंदा त गहना घुराए हां, नाचू घुराए हां, खजड़ा घुराए हां, वरी मौलवी घुरायो थी। लख लख मुबारक हुजे न अल्लाह जे नेक बाने के जंहिं शादीअ जे मौके ते कुरान पढ़ायो आहे। मुसलमान गमीअ में कुरान हुजे पर खुशीअ में भी अल्लाह जो कुरान, छो त हिन कुरान को सिवा चाढ़ो को नथी। हिन कुरान सां प्यार कंदे रुठल रब राज़ी थी जन्नत जो फैसलो कंदो। अॼु रहमत जो वॾ फुड़ियो आदिलपुर शहर जे मथो मींहुं थो वसी। तकरीबन मगरिब खां वठी रात जो 11 थी चुका हिन जो अल्लाह जे कुरान जो रहमत जो लोलियूं हिन आलिम सगोरा मौलूदी मटबा सटबा रहा पर जमात सागी वेठी। सो अल्हम्दुलिल्लाह मुहर्रम शरीफ भी अनकरीब अचण वारो आहे। अब अचण वारो आहे ए महीनो ज़ुल्हज्जा। ज़ुल्हज में भी कुर्बानी आ त मुहर्रम में भी कुर्बानी आ, ऐं दीन आदिलपुर वारो आयो ही कुर्बानी सां है। मुसलमानन जो इस्लामी महीनो साल जो आखिरी ज़ुल्हज्जा, ऐं इस्लामी महीनो साल जो पहिरियों चो मुहर्रम। पर बुधी छड़ियो मुसलमानों कलमे वारो,
अल्लाह जो कुरान अॻियां पियो आहे जे तारीख़ के पढ़ंदो त मुंड खां वठी आख़िर ताईं कुर्बानी कुर्बानी आहे। ज़ुल्हज जी 10 तारीख़ ते हज़रत इब्राहिम खलील जी कुर्बानी आहे। ऐं जंहिं बचड़े जे लाइ रोई रोई रब खां दुआऊं घुरियईं, वरी हुकुम थो थिए कोह त चई हाज़ुर साईं। अब तव्हां कुर्बानी जा गोश्त खाधा आहिनि या ईअं दाल ते गुज़ारो कयो खाधा अथव? ये हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़े जी कुर्बानी ही, पर रब साईं असांखे इम्तिहान खां बचायो। उन जगह ते दुंबो ज़िबह कराए इस्माइल के बचाई, वरना आदलपुर वारो तहां असांखे भी पंहिंजा बचड़ा कोहणा पवन हा, असां इम्तिहान में फेल थी पऊं। नबी इम्तिहान में पास थिया, सहाबा पास थिया, अहल बैत पास थिया, असां किथों पास थींदासीं? ऐं ॿुधी छॾियो आदलपुर वारो ही कुरान मजीद असांखे मुफ्त में मिलियो आहे, पर असां वटि क़दुरु कोन्हे। हे खून जूं नदियूं वहाईंदे आयो आहे, दरियाए समंदर वहाए पड़तो, पर जे तारीख़ इस्लाम जी के पढ़जे त 18 ज़ुल्हज ते हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जी शहादत थी आहे। हज़रत उस्मान हुजूर साईं खे ॾाढो प्यारो हो, चई दे सुभान अल्लाह। ऐं हुजूर जो न्याणो हो, जंहिंखे पाक मुहम्मद करीम हिक न्याणी न 2 न्याणियूं परणायूं हूं, चई दे सुभान अल्लाह। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में अची अर्ज के मुझा सोहना नबी मूंखे दुनिया में 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि, चई दे सुभान अल्लाह। पाण करीमन फरमायो उस्मान तोखे कहिड़ियूं 3 शयूं वणंदियूं आहिनि? चई इतामुल जियान व किस्मतुल उरियान व तिलावतुल कुरान। पहरे नंबर ते बुखायलन के ढो करे खाराया, चई दे सुभान अल्लाह। असां वटि गरीब को मिस्किन दर खड़काए मजाल जो दर खोलींदे, बुखायलन के ढो करे खाराया। 2 नंबर ते उघाड़ा गरीब यतीम मिस्कीन लावारिस अचन उनके कपड़ा वठी ॾियां, चई दे सुभान अल्लाह। 3 नंबर ते सोहणो उस्मान तो चवे मोजा दिल पर नबी, मोजा सोहणा नबी, मोजा पाक मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोजा दिल पर इहा शइ मूंखे ॾाढी पसंद आहे, तिलावत कुरान। पो ॾींहुं हुजे या रात हुजे या मंझंदि हुजे, अल्लाह जो कुरान मुझे अखियुनि जे अॻियां हुजे, ज़ियारत भी कंदो रहां, पढ़ंदो भी रहां, ऐं कुरान पढ़ंदे पढ़ंदे मौत अची वञे, चई दे सुभान अल्लाह। ऐं हज़रत उस्मान जूं अल्लाह साईं दुनिया में 3 दुआऊं क़बूल करे छॾियूं, ये महबूब जा प्यारा हा, चई दे सुभान अल्लाह। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी नबी जो परवानो पाक मुहम्मद अरबी जो दीवानो हो, ऐं मुझे मिठे मुहम्मद करीम सोहणन के सरदार के एडो तो प्यारो हो, एडो तो प्यारो हो जो मदीने जे मीर हिकड़ी न्याणी उनके शादी कराए ॾिनी। जॾहिं उहा न्याणी दुनिया मां रुखसत करे वई त उहो सहाबी उस्मान ज़ुन्नूरैन गमगीन वेठो अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहनि। मुझे सोने फरमायो उस्मान जी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो मुझारो ॾाढो गमगीन आहे। अर्ज़ के सुणा कीअं न गमगीन थिया, तव्हांजी न्याणी त दुनिया मां वई दुखियो आहे जो तव्हांजो न्याणो सॾिबो मजूअ रिश्तो कटिजी वियो। पाण फरमाइनि था उस्मान रो न, मुझारो न थी, ॿी न्याणी थो ॾियाई, चई दे सुभान अल्लाह। साईं ॿी न्याणी बि ॾिनी, जॾहिं उहा बि दुनिया मां वई त वरी उस्मान साईं मुझारो वेठो हो। पाण फरमाइनि था उस्मान छा मसलो आहे? जैसे कुर्बान वञा, उहो रिश्तो बि हलियो हुयो, अॻे तव्हांजो न्याणो सॾिबो हुम, हिकिड़ी त वई रब घुराई, ॿी बि घुराई। पाण फरमाइनि था उस्मान तूं मूंखे ॾाढो प्यारो आहे, रब करीम मूंखे वारे वारे ते 40 न्याणियूं ॾे हा त वारे वारे के तो उस्मान खे घोट बणाईंदो वञा हा। जे हज़रत उस्मान नबी साईं जे मथो हर शइ कुर्बान करे छॾी, नबी साईं जे मथो हर शइ घोरे छॾियईं, ऐं मदीने में कड़ो पाणी हो त मिठे खूह जे ख़रीद करण में हज़रत उस्मान जो पैसो हुयो, ऐं मस्जिद नबी जे सेन वधाइण में पैसो भी हज़रत उस्मान जो थी, चई दे सुभान अल्लाह। जॾहिं हज़रत उस्मान रज़ी अल्लाहु तआला अन्हु जी शहादत थी आ, तारीख़ गवाह है, आदलपुर जा मुसलमानों कुरान जी तिलावत पिया करनि, 40 ॾिहाड़ा
बंद कयो वयो वो हजरत उस्मान जने रब्बा जो कुरान तो पढ़े पियो ही आयतू जुबान ते हुयो फसयकफीकहुमुल्लाह व हुवस समीउल अलीम। जालमन तरारन जा मीह वसाए छड़ियान हजरत उस्मान के शहादत नसीब थिया पर बदो 40 दिन जो जय उस्मान के पानी भी कोन मिलियो मानी भी कोन मिली रोजे सा जणो गुजारेंगे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जड़ी रात दुनिया छड़नी हुई उन दिहाड़े ते प्यारे पैगंबर जो एक रात में ख्वाब में दीदार थियो त ओ उस्मान मां मुहम्मद जन्नत में तुझो इंतजार करे रहो अज रोजे जी अफ्तारी मां मुहम्मद करीम सा कजई मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। वो हजरत उस्मान के जने जालमन धक्का हयो खून जा कतरा करया हन उन कुरान मजीद जे वर्कन ते करया हन अज भी वो मिस्र जे अजायब घर में वो कुरान रखो पियो मानू दिसी आया हन। अल्लाह तोखे भी तौफीक दे त दिसी अजाई क़यामत जो दिहाड़ो थींदो आदलपुर जा मुसलमानों कंजी केड़ी जमीन मिट्टी गवाही दींदी कंजी मस्जिद जो मुसल्लो गवाही दींदो पर हजरत उस्मान वो मजलूम जी गवाही खुद अल्लाह जो कुरान दींदो। नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान शाने सहाबा नारे तकबीर। हजरत उस्मान नबी सिंह के डाढो प्यारो एक बेरे हुजूर सिंह घर में बैठा अल्लाह अकबर। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैठा इतरे ते दरवाजो खड़क्यो मन दक्कल बाब केर साईं अबू बकर सिद्दीक बीठो साईं फरमायो अचो अंदर हलियो आयो वरी दर खड़क्यो केर चे उमर वरी दर खड़क्यो केर बिलाल सहाबी सब आइंदा विया वरी दरवाजो खड़क्यो केर चे उस्मान पान फरमाए त तकड़ न कर उस्मान एकड़ो मिनट बी अल्लाह छा न मंजर हुंदो सहाबा हैरान थी विया त कंखे भी नबी नबी हारियो उस्मान के छो भी हारियो घटो त मानू घर के अंदर बैठो हुंदो आ कदी कपड़ो जान तो परे भी हुंदो आ बुठी उघाड़ो भी घर में बैठो हुंदो आ। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक मुहम्मद अरबी पंजी कपड़न जी सेटिंग करे कपड़न के सेट करे मुजो सहणो बैठो फरमाए उस्मान अंदर आ। हजरत उस्मान आयो सहाबा हैरान थी वा या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिलानो आयो उमर आयो अबू बकर आयो बिलाल आयो तमा सेटिंग कान कई सबनी के घुरायो उस्मान आयो तमा एडी सेटिंग कई पान फरमाता अल्लाहु अकबर। उस्मान ओहो आत्मा के पतो नाही जेको अल्लाह जा मलाइक भी हया कंदा मां मुहम्मद भी छो न को हया कया वो नबी साईं जो प्यारो न्याणो हजरत उस्मान कलमे वारो नबी जे केड़ी सहाबा जी मा तारीख दोहराया अल्लाह अल्लाह जे जी शहादत 18 जुलहज ते थिया वरी हेडे जो मुहर्रम शरीफ दे तक्यो थो वने मुहर्रम जी पहरी तारीख ते उन पाक मोहम्मद अरबी जे प्यारे यार पाक मोहम्मद अरबी जे परवाने नबी जे दीवाने हजरत उमर जी शहादत थिया उमर के राज को हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी ऐ मुझे मदीने जे मीर हिकड़े भेरे दुआ घुरी अल्लाह उमर बिन खत्ताब मुसलमान करे दे या उमर बिन हशाम मुसलमान करे दे अबू जेल मुसलमान करे दे या उमर खत्ताब मुसलमान करे दे पर बुधी छड़ियो मुसलमानो कलमे वारो उन चटे जे बारे में रब वट दुआ कबूल न थी अल्लाह वट हजरत उमर जे बारे में दुआ कबूल थी वई जने हजरत उमर मिठे मुहम्मद जे कदमन में आयो नबी ते कलमो पढ़ी जन्नत जो मालिक त बन जी वियो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए बिलाल फरमाए जी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जल्दी कर नमाज जो टाइम थियो आजान दे हजरत बिलाल जो हिया निकतो हजरत बिलाल जो वने पे तो सैयन को हजरत बिलाल वने जो पे तो सैयन को मोकल वठी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो प्यारो सहाबी उमर तो फरमाए बिलाल काथे आजान दी दे जे खजन जी छड़न ठेल चंगी ठेल मस्जिद इन कच्ची मस्जिद में बांग दींदम हजरत उमर तो फरमाए ना ना वो उमर जे मुसलमान छण में बिलाल केड़ो फायदो थियो ते उमर इस्लाम कमजोरी हालत में आ चन्ना अज बांग थी दी त बैतुल्लाह में अल्लाह अकबर उमर मदीने जे मीर जो दर्जो नौकर बन जीवो चाहिए सुभान अल्लाह आजान शुरू थी अल्लाह अकबर हे आदलपुर जे बांगे जी बांग ना है हे बिलाल जी बांगा मिठे मुहम्मद जे दर्जो नौकर बिलाल
कंदो दाहू कंदो निकरंदो आयो केड़ा को बैतुल्लाह में बांग थो दे हजरत उमर पंजी उघाड़ी तलवार खणी करे बैतुल्लाह जे चौधारी तो घुमे अरे जेके पंजो रन्नू बेवा कराणो हन बच्चा यतीम कराणा हन जेके बेघर थियणो आ अज उमर सा मुकाबलो करे उमर मोहम्मद जे कदमन में अची नौकर बनजी उमर नबी जो गुलाम बणयो आ अबू जहल चवण लगो उमर छा थी गई तू त मनसूबो बियो खणी वे हे छा थी वियो तू त शिकार जे राजे सा निकते पा शिकार बनजी वे अबू जहल के चयो चंद्रा तू त पलीता रब मुते मेहरबानी कई एड़े मोहम्मद घोट जो दीदार कराई कलमो भी नसीब कराई रब मुजा बख्त निराला करे छड़िया चो उमर उमर रा चई दे सुभान अल्लाह अदा हजरत उमर आयो चो इस्लाम के ताकत मिली तारीख जा किताब लिखे रहन काफरन लिखी वे काफरन भी लिखो जे हजरत उमर फारूक 10 साल है ना धरती ते जे हुकूमत करे हा त नाले खण वारो काफर भी न रहया वाह उमर चो तुझे नाले ता कुर्बान वजा हजरत उमर साईं जो दौरो जमानो हो हुकूमत हजरत उमर दिया मानू आया ते साईं छा मसलो आ चई दरिया है नील सुकी विया पानी कोने कुछ कयो मानू उन्या मरी विया ढोर उन्या मरी विया उमर तो फरमाया अग में किए पानी इंदो हो जे सालों साल असा एकड़ी न्याणी अणपढ़ल कुआरी न्याणी उनके हार सिंगार कराए सोना गह पाराए लटा स्पेशल कुआर वारा पारा उनके दरिया में सुमारींदा हूं त सजो साल पानी हलंदो आ हजरत उमर फरमाए तो जहालत जो जमानो हो अज इस्लाम जो दौर अची चुको आ अचो त मां दरिया दे खत तो लिखी दिया मुझो खत वनी करे दरिया खे दिया मानुन चयो त मुसलमानन जो बादशाह मेंटल थियो चरियो थियो खत के मानू दे लिखबो आ वरी दरिया फरमाए मुझो खत खणी वणो खत ते लिखन था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बटरे जुमला अगना लिखी फरमाइन था दरिया जे अल्लाह जी मर्जी सा हलंदो आ तो हल जे पंहिंजी मर्जी सा तो हले त असा के तुंजी पानी जी जरूरत कोनी असा के तुंजी पानी जी जरूरत कसम अल्लाह जो अज भी दरिया नील वहे तो वाह उमर तुझे खत के दरिया नील मनियो अल्लाह जे नाले के मनियई पर तू सा रब जे नाले के कोन मनियो से न उनमें बोड आई न खतरो न खोट असा वट सदाई पानी जो बोड बुधाईंदा तेसे वारो को घोटकी थी वनेव वारो को सखर तो वनेव गुड्डू को हेतरा लख पानी आयो पर मुसलमानों कलमे वारो दरिया नील में का भी कमी ना आया तो त कलमे वारो अल्लाह जे बानन जे हुक्मन ते जिंदगी हलण वारो अल्लाह जे रसूल जे तरीके ते जिंदगी गुजारण वारो पाक मोहम्मद जे नक्शे कदम ते जिंदगी गुजारण वारो उन अल्लाह जे बाने हजरत उमर जे चवण ते खत ते कोन हलियो दरिया नील जो अल्लाह जे हुक्म के मनियो ते उमर अल्लाह जे दर्जो नौकरा अदा पानी ते हुकूमत कंजिया सब न था गालायो कुरान तो फरमाए मरजल बहरैन यल्तकियान बैनहुमा बरज़खुल ला यबगियान रब तो फरमाए ब दरिया वाया थम परी हलन था न बनो थन न काशे रखियल थन मिठे मिठो भी हले तो गड चहरो भी फिरेस तो पर हुक्म क्यों आ मिठे के खबरदार चहरे न वंजा मुजरिम करार दींदो माए जे मिठे दे चहरा तू है त तोखे भी मुजरिम करे बिहारी दुम बिनन चो अल्लाह असा के केड़ी ताकत आ जो असा हेडे होडे सुरपुर कयो रब जे हुक्म के पानी मनियो पर न मनियो तो तू है मां न मनियो वो सदाई परेशान साईं मौलाना मेहरबानी कर दुआ तो घर पानी त पड़ी दे तावीज त लिखी दे इन मौलाना जे तावीज फीणे में फायदो नथी अल्लाह जे कुरान जो चवण वरत बुडल बेड़ा भी तरी पवनी मुझा दोस्तों मुझा प्यारा भाईरो जिंदगी ते को भी भरवसो ना है पेरी मुहर्रम जी तारीख ते हजरत उमर साईं जी शहादत मस्जिद नबवी जे मुसल्ले ते थी चो वाह उमर चो तुझे नाले ता सचे वना तू त जन्नत जे माड़न जो वारिस बणजी वए
10 जी तारीख़ के ॾिसूं था त 10 जी तारीख़ ते उन करबला वारे जवान पाक मुहम्मद जे प्यारे ॾोहिटे जी शहादत जो हुजूर साईं जी दादली न्याणी जो बच्चो हो। मां मञा थो आदिलपुर वारनि के पंहिंजा पुट पोटरा ॾोहिटा प्यारा आहिनि, पर मदीने जे मीर के हसन हुसैन केॾा न प्यारा हा। जेके इमामुल अंबिया नबियन जे नबी जे सीने ते रांद खेडन, जेके पाक मुहम्मद अरबी जे कुलन ते सवारी करन, जिनके मुंहिंजो सहणो नबी पाक मुहम्मद अरबी एडो प्यारो घुरंदो हो। पान फरमाए त पुट हसन, फरमाए जी नाना, फरमाए तू मुंहिंजो पुट आ, चे हुसैन तू अलीअ जो पुट आहे। छो त हज़रत हसन साईं जो चेहरो पंहिंजे नाने मुहम्मद अरबी सां मिलंदो हो, हुसैन जो चेहरो पंहिंजे बाबे अलीअ सां मिलंदो हो, ऐं पाक मुहम्मद अरबी सां जिन जो नक्शो मिले। साहब फरमाए त सीने मुबारक हो हसन साईं दे मथे तक ॼणो नबियन जो नबी पान बीठो आ। सीने मुबारक हो हेठ हसन साईं दे तक ॼणो अलीउल मुर्तजा साईं पान बीठो आ। साहब फरमाए त सीने मुबारक हो मथे हजरत हुसैन दे तक ॼणो सहणो अली पान बीठो आ। कदमन दे तक ॼणो नानो मुहम्मद बीठो आ। ऐं सोहणा भी सोहणा हसीनन जा सरदार हा। मुसलमानों कलमे वारो इन शहजादन जी मां केड़ी दारी बयान क्या तड़ी के चवण वारे चो न हसन हुसैन भाई शहजादा जिन जी सूरत पंहिंजे नाने मुहम्मद मिसल हुई रखियो कूफिल दिल सावेर जेके शहीदन जा सरदार थिया जिन जे लाइ फरमाए अन्नल हसन वल हुसैन सैयदा शबाबी अहलिल जन्नत। पाण फरमाए त दुनिया वारो हसन हुसैन भई मुझे जन्नत जे जवानन जा सरदार थव। इन्हनि शहीदन जे सरदार हसन हुसैन जी शहादत मां इन्हनि तो घोर वञा जे सोहणे हसन के ज़ालिमन ज़हर ॾेई छॾी। हुसैन साईं के करबला जे मैदान में बचनो सुहदो शहीद कयो वियो। मां शाह सोने हुसैन जी वाखाण बयान क्या जो ये वडे शान वारा हा। दुनिया चवंदी आहे हाय हुसैन, असां चवंदा हाय हाय न कर वाह वाह चओ। छा चओ? चओ वाह हुसैन। हवा हुसैन खटे वियो आ, हाराए वियो आ। जेके चओ था खटे वियो आ उहे चओ वाह हुसैन। जेके चओ था खटे वियो अञा भी जोर सां चओ वाह हुसैन। पो मां भी छो न चवां वाह वाह इमाम सैयदा हुसैन, वाह वाह इमाम सैयदा हुसैन। जियारो तो रत दई नाने जो दीना चचो कुर्बान बचड़ा कया तो सरवर, कुर्बान बचड़ा कया तो सरवर सैयद शहजादा असगर अकबर, सैयद शहजादा असगर अकबर। घोड़ा दीनता तो है, घोड़ा दीनता तो अहल बैत तो है घर किसो करबला जो आहे मुबीना। वाह वाह इमाम सैयदा हुसैन जियारो तो रत दई नाने जो दीना। जंहिंजी अमड़ फातिमा हुजे, बाबो अली हुजे, नानो मुहम्मद हुजे, चओ न सुभान अल्लाह। तुंहिंजी मुंहिंजी अम्मा रात जो टाइम थींदो टेलीविजन जो बटन हणंदी, ड्रामो ॾिसूं को फिल्म ॾिसूं को गानो ॾिसूं, छा थो थिए? उहा खातून जन्नत हुजूर जी दादली न्याणी जॾहिं हुसैन जो झूलो झुलाए त क़ुरान पढ़े चई सुभान अल्लाह। अटो गोहे तो कुरान पढ़े, मानी पचाए तो कुरान पढ़ंदी ही तो बच्चा किन शान वारा बणजन, मान वारा बणजन। मुसलमानों कलमे वारो के तो अमड़ खातून जन्नत मिठी दिनी लोली यासीन ताहा वज़हा जी बोली। सुभान अल्लाह, ढरिया लगे तो थकी पिया हो। अमड़ खातून जन्नत मिठी दिनी लोली यासीन ताहा वज़हा जी बोली।
मल्हाई तुझी जल अमर जी तू झोली, मल्हाई तुझी जल अमर जी तू झोली, कामयाब थी वे दिलारा दारायना, वाह वाह इमाम सैयदा हुसैना, जियारो तुरत दई नाने जो दीना। नाने जे दीन ते हर शे कुर्बान के जो, वाह हुसैन जो तुझी अजमत के सलाम। ऐं करबला जे मैदान में ततल रेतीअ ते जे हुसैन नमाज पढ़िया। आदलपुर वारा तू तो ड्रामे जो शौकीन, तू तो टीवी जो शौकीन। मां तो चवंदो टीवी जी बीमारी थई, इन टीवी के घर में न रख। वो जो पुछेस ते मौली साहब मुंजी छोकरी के जिन्न थी वियो। छा थी वियो? जिन्न थी वियो। हाणे हे मकर टीवी में ॾिसन त पोइ कीअं न जिन्न थिए? भजंदा मुल्लन मौलविन ॾे वारो कयो, तावीज़ ॾियो, फीणो ॾियो। याद रखो मुसलमानों, कलमे वारो इन टेलीविजन में गंद थी गंद भरियल थी। अल्लाह सभनी के गंद खां बचाए, साज खां बचाए, सोहणे कुरान सां मोहब्बत नसीब अता फरमाए। मदीने जे मीर फरमाए अस्सौतान मलऊन, पाण फरमाए त बिन आवाजन ते अल्लाह जी लानत आ। घणन ते बाबा नथा ॻाल्हायो, थकी पिया त मां दुआ घुरण लाइ तहां खां वधीक मां थकल आहियां। घणन ते एक औरत जे आवाज ते दो, साज जे आवाज ते। आते टीवी में औरतों न होंदियूं आहिनि, साज न हूंदा आहिनि। असांजा दोस्त पर्दे वारो हूंदुसि घर, जेकॾहिं ॿियो धारियो माण्हू घिटी में बीहंदो त ज़रूर एलर्जी थींदसि। छो बीठो आहे ईअं आहे की न? सभु नथा ॻाल्हायो यार, कावड़ ईंदसि छो बीठो आहे? पर उन यारन के मां एतिरो चवंदुमि कुछ हया ऐं शर्म पैदा कर। तुंहिंजे घर जे अंदर जेका टीवी लॻल आहे उहे तुंहिंजा चाचे जा पुट आहिनि। नथो ॻाल्हाए? धारिया माण्हू अंग्रेज हे मुसलमान हिन, तोखे इन्हनि ते कावड़ा हो अंग्रेज, उहे बि अधो घाड़ा चढ़िन सा काॾे वई गैरत। ऐं ॿुधी छॾियो, मदीने जे मीर फरमायो ला यदखुलुल जन्नत दयूसा। फरमाए बेगैरत जन्नत में नबी तो बेगैरत के जन्नत जी खुशबू भी नसीब का न थी दी। ए कुरान असा के गैरत जा सबक आयो। मदीने जे मीर जी न्याणी पाक मोहम्मद अरबी जी प्यारी न्याणी, लाडली न्याणी, जेका सोहणे अली जे घर जी राणी आ। चई दे सुभान अल्लाह। जेके हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खातून जन्नत जो लक़ब दिनो। एकड़े भेरे अम्मा फातिमा भी हुई, सोहणो अली भी होयो, मुझ मिठो नबी भी होयो के सफर ते पिया वञन। अम्मा साईं फरमाए थी मिठड़ा बाबा साईं मुझी दिल जी तमन्ना अग्या ता हुजो, हुजण ये खपे। मुझे तवा जे पोयो मुझो मुड़स अली हुजे, पर मुझी दिल जी तमन्ना है त अग्या तवा जे पोयो मां हुजा ऐं मुझे पोयो मुझो घोट अली हुजे। पाण फरमाए त फातिमा इए छो अर्ज के मुझा बाबा साईं मुझी दिल जी तमन्ना है जाथे तवा जा पैर लगंदा वञन, तवा जे पैरन जे मथो मां पंहिंजा पैर रखंदी वञा। मुझे पुठियो मुझो घोट अली हुजे, मुझे घोट जा पैर पवंदा वञन, जे मुझे पैरन जो निशान भी कंखे न मिले। जिंदगी में मां फातिमा जी चादर ते कंहिंजी निगाह न पईया। फरमाए अली जॾहिं मुझे जनाज़े के खणी त रात जो अंधारी खणजा, जे मुझे खफर वारी चादर ते भी कंहिंजी दीद न पवे। जेका मुझी अम्मा, मुझी न्याणी, मुझी भेण चवे मां क़यामत में फातिमा तु ज़हरा नबी जी न्याणी सां गॾु जन्नत में वञा। वहाँ पर्दे में जिंदगी गुजारे, पर पर्दो हुजे, पर धारिया घर में वेठा हुजन टीवी जी सूरत में। पोयो पर्दो तुंजो छाजो थियो? हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा हा। अम्मा आयशा भी वेठी ही, अम्मा हफ्सा साईं भी वेठी ही। एतरे ते साईं फरमायो उथी वञो तवा बे कमरे में वेहो। साईं काडे वञो ते एकड़ो सहाबी अचे तो उम्मे मक्तूम जेको अखिन को नाबीना, वो मां मोहम्मद अरबी को सबक वठण तो अचे। मणिन चयो सोना दिलबर नबी। अम्मा आयशा फरमायो साईं वो त नाबीना, असा के दिसंदो कोन, असा कुंड में वेही था रहूं। नबी जो सबक दिस जाए। अल्लाहु अकबर। पाण फरमाइन था आयशा जे हो नबी नो तवा त नबी न्यू न हो। इन्हन का पुछा कर जैसे टीवी वारा असा के दिसंदा आहिन छा? शर्म हया कोन थी जे हू नथा दिसन त तुंहिंजूं न्याणियूं त दिसन थियूं न। अब गलत थो ॻाल्हायां?
कावड़ जी वियो खुदा जो नालो थव गैरत जी लोली थो ॾियां हे कुरान गैरत जो पीरियड ॾियण आयो आहे अल्लाह जे कुरान की मर्जी ते जिंदगी गुजारी दो 4 डी दुखिया थव आखिर मरदो मौत ईंदव हे बंगला हे माड़ियूं इते पया हुंदई बंगलो त दे ठायो पर रहण वारा वरी ॿिया ईअं न वा तरी शाह साहब फरमाए तो पखिन पोखी पोख पर पाण हुआ परदेसी अल्लाह अल्लाह पखिन पोखी पोख पर पाण हुआ परदेसी लगी अहड़ी हीर जो पखी पकल पोख छड़े हलिया वया चतो पोढ़ो छो न सिज झूनी थी न जमीन बनिए ते बिज हारी दहारी भी हलिया वया अब केतरा हजार साल सिज के गुजरी विया आहिनि पोढ़ो थियो आहे 60 साल का पो लठ हथ में आ चेबा छाए जैसे दीद भी कान अरे इहो जो अची इते मस्ती करे खुदा जे हुक्मन जी नाफरमानी करे पो कब्र में जूता न खाइंदो नथा गलायो मोचड़ा न खाइंदा खुदा जो नालो थी रब जे कहर के अजाब के दावत न दे घरन के बेपर्दो न बनायूं वन मत तू सुबाणे मरी वने घर जे अंदर ये ड्रामा हलंदई टीवी वठी दिनी थी गाना हलंदई गलत जेके ये प्रोग्राम हलंदई तू मरी कब्र में पे होंदे होते पान तू समझे तो रहमत वसंदई या लानत वसंदई फैसलो तू पान कर अब लानत वसंद से रहमत चौथा पंहिंजी कब्रन ते लानत वसायो रहमत वसायो बच्चन के कुरान पढ़ाया जे मरी कब्र में पहुते खुदा जो कसम कुरान पढ़बो रहंदो रहमत वसंदी रहंदी अजो के कुरान जो जलसो असा जे दोस्तन शादी जे मौके ते रखियो अज घोट ते त रहमत उन जे अबे अम्मा ते त रहमत पर मित्रन ते रहमत पाड़े ओड़े ते रहमत भितर भितर ते रहमत वसे थी खुदा जो कसम क़यामत जो दिहाड़ो थींदो इन जलसे करण वारे नौजवान जे पंजे पुत्र जी शादी जे मौके में प्रोग्राम बचड़े जे में रखियो आ खुदा जो कसम एकड़ो मानू भी संभलजी वियो एकड़े मानू भी पंजी किस्मत के संवारे छड़ियो एकड़े मानू भी टेलीविजन को तौबा कई एकड़े भी मानू बेनमाजी हुजण को तौबा कई नमाजी थी पियो खुदा जो कसम जेतिरियूं नेकियूं कंदो रहंदो रब उन्हीं के ते दींदो रब जे खजाने में का कमी ना है अल्लाह पाक उन्हीं जलसे करण वारे के भी दींदो रहंदो जने क़यामत जो दिहाड़ो थींदो का नेकी कान होंदी इन्हीं जे सदके रुठल राजी थी जन्नत ॾेई छॾींदो चो इंशाअल्लाह कुरान सां मुहबत रखबी अब आहे इरादो या न 4 डी जी जिंदगी थव यार मरणो एकड़े डी जरूर थो मारद कम त मुजो मिठड़ो हुसैन कुरान जो हाफिज भी कारी भी आलिम भी होयो जे जो अबू अली शेरे जली हक जो वली चई दे सुभान अल्लाह फाते खैबर अली जे अली जला मुझे मिठड़े नबी फरमाया ना मदीनतुल इल्म व अली बाबुहा पान फरमाता मा मोहम्मद इल्म जो शहरा पर दरवाजो इन जो अली थव अली हुजूर से जो सौट भी हो नबी जो न्या भी हो जो पाक मोहम्मद के प्यारा भी हो एक भेरे सोहणो नबी तो फरमाए अली फरमाए जी साईं फरमाए अली सफर ते काडे वञन पिया फरमाए ते पलथी हणी वे मां मोहम्मद तुझी गोद में निंड कया अली उल मुर्तजा साईं फरमाए तो मुजो सोणो बैठो पाक मोहम्मद अरबी माही पलथी हणी वेठम मुजो महबूब मुजी झोली में सुतो सोनो अली फरमाए तो मां चम रब मुजा वक्त भला करे छडई मां दिसा त मुजो सहणो सहणो कि न चोरी जो चंद्र सहणो हिय तकम हेडे होडे ओला ओबर दखण उत्तर चैन पासन दे नजरू फेरे वम अली फरमाए तुम के मजो ना आयो मां चम पंजे दिलबर जे चेहरे जो दीदार त कया सोनो अली फरमाए तो पाक मोहम्मद अरबी जे चेहरे दे तकम इए पे समझा जो रहलते कुरान खुलियो पियो हुजूर साईं जो चेहरो सोहणो हो हुजूर साईं सा प्यार करण वारा परवाना सहाबी भी जो शान ए मान वारा बन मां अर्ज कम मुजा प्यारा दोस्तो मुजा प्यारा भाईरो सोहणे हुसैन रजी अल्लाह ताला अन्हु करबला जे मैदान में जो वाह जो मल्हायो आ गाल याद आ विसरी वया मां मन्या तो तहां सा नमाज पढ़ी गर्मी जी मौसम में पखे जे हेठों गर्मी में मंझंद में वण जी छांव ते पर मुझे पाक हुसैन करबला जी तत्तलवारी ते नमाज पढ़ी
तरीके चवण वारे चो न मस्जिद में न मंदिर में न बैतुल्लाह के दीवारों में नमाज अश्क अदा होती है तलवारों के साए में। वाह हुसैन चो तुझी अजमत के सलामा। करबला जे मैदान में तलवारीअ ते नमाज पढ़े तो ज़ालमन खंजर ऐं तीर हलाया है। तोखे असांखे को साम्हूं चवणो न रेफल जलेबी तो नमाज पढ़ंदे तो मारींदासीं मजाल जो तू पढ़े तलवार हणंदासीं तीर हणंदासीं चवंदे बाबा मां बस कई मां नमाज ही नथो पढ़ा कलमे को हथ खणी वेंदे छो त असांजा ईमान कच्चा आहिनि। वाह हुसैन तुझी अजमत के सलाम आ। हो भी समझन पिया त शेर जो पुट्रा मुकाबलो करे न सगंदा से जंजो बाबो अली आ नानो मुहम्मद अम्मा फातिमा जेके थन प्यारियां। तारीख जे किताबन में पढ़ियम अकेलो बच्चो सब शहीद थी विया जी सामो अचन पिया न तलवारूं तीर खणी छड़ो हिय पियो करेन त मोटी पाण के पियो लगे। इन्हनि सोचियो त कीअं शहीद कयूं पाण में मीटिंग कयूं त हुसैन निमाज़िया पो आन ॾियूं पाणे निमाज़ जी तैयारी कंदो निमाज़ में वञे त शहीद था। हिकड़े आज़ान ॾिनी पाक हुसैन फरमायो शिमिर निमाज़ पढ़णी आ। शिमिर चुस पानी न ॾींदो माए बगैर वज़ू निमाज़ कीअं पढ़ंदे। हुसैन फरमाए तो तू बेदीना तू जाहिला तोखे केड़ो पतो अल्लाह से कुरान में चया फतयम्ममू सईदन तय्यबा जाते पानी न मिलेव न पाक मिट्टी सा तयम्मुम करे नमाज तहां पढ़ो कबूल मां कया। चाहे तो आए शिमिर की नथो तो खां घुरा मानी ए पानी फकत सजदो हिकड़ो खुदा जे वास्ते हिकु सजदो करन दे पो भली वार कर मां शहीद थिया जन्नत जे माड़न में पहुंचा। अल्लाहु अकबर। करबला जे मैदान में मिट्टी सा तयम्मुम करे सोहणो हुसैन शींह वांगुर गजगोड़ करे चवे थो ओ मुझे बाबे अली सा प्यार करण वारो नाने मोहम्मद ते कलमे पढ़ण वारो मां वांगुर कट के वंजो मरी वंजो पर नमाज न छड़ जाओ। चो वाह हुसैन तुंजी अजमत के सलाम आ। चई दे सुभान अल्लाह। तड़ी चे तो खंजर जे हेठा आखिरी वायदा खत्म तो क्या खंजर जे हेठा नमाज पढ़ी वे नसीहत नाने जी उम्मत के दई वे। सुभान अल्लाह। ढरिया थकी पियाओ चेतो खंजर जे हेठा नमाज पढ़ी वे नसीहत नाने जी उम्मत के दई वे बातिल जी हरगिज़ न बैयत मनी वे हबीब दिनो तो सबको सालीना वाह वाह इमाम सैयद हुसैन जियारो तुरत दई नाने जो दीना। तरीके चवण वारे चो सजदा त सबनिन कया लेकिन हुसैन तुझो नो अंदाज हुसैन जो को सजदो त करे दिखारे सोने हुसैन जणी को नमाज त पढ़ी दिखारे। पर बुधो मुसलमानो एड़ो हुसैन जिनजो पाक मोहम्मद अरबी नबियन जो नबी कायनात जो सरदार नबी नानो मोहम्मद हो जेके हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजो रोवण भी बर्दाश्त न कंदो हो। एकड़े भेरे मोजो सो हबीब नबियन जो नबी कायनात जो सरदार नबी पंजी न्याणी फातिमा जे घर वटों गुजरिया। हजरत हुसैन से 55 जो जमानो रोए पियो रोएण जो आवाज हुजूर से जे कनन ते पहुतो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बारो हकल दे फरमाया फातिमा अलम तालमी अन्नबका हुयोजिनी ओ मोजी न्याणी फातिमा तोखे खबर ना है छा हुसैन बेचैन थी विंदो तो जे बाबे मोहम्मद अरबी जी निंड्र करार ऐं सुकून खत्म थी विंदो आ। पुटा मुझे बच्चे हुसैन के न रोवारींदी कर। यो हजरत हुसैन नबी अलैहि सलातो सलाम जो डोहटरो हो जंजो नानो मोहम्मद हो बाबो अली हो अम्मा फातिमा तो ज़हरा सायण हुई कलमे वारो शाइनन जवानन जी वाखाण कजे इनन त दीन ते सर ॾिनो आ। असां दीन ते छा ॾिनो आ अब ॿुधायो ॾिनो तो
अल्लाह अकबर असा के कलमो मुफ्त में मिलो दीन मुफ्त में मिलो छो तो असो अबो डाडो पड़डाडो मुसलमान हो होडे सहाबा दे निहार जे त कहजो पीउ काफर आ पुत्र मुसलमान आ कहजो अबो मुसलमान आ त अमड़ काफरानी आ तंहिंजे बावजूद भी उन्हनि दीन खे न छॾियो आ उन्हनि जी छा अज़मत बयान कजे मुसलमानो कलमे वारो मदीने जे मीर जा दीवानो पाक मोहम्मद करीम ते कलमे पढ़ण वारो लख लख मुबारकू तवा के हुजन जो हिन पुरफितन दौर में हिन सोहणे जी महफिल में आया अज दिसे तो कुरान जो अखियों दर नथियों अचनी रब हिन के अखियों क़यामत में दींदो हे पंजन परवानन के सुञाणींदो हे पंजन आशिकन के दीवानन के सुञाणींदो रब के मेड़ मिनथू करे ता असा जणन मेरन गंदन के बख्शाए जन्नत में जायूं वठी दींदो तरीके लावारे जो रख कुरान सा यारी तक मिले जन्नत जी रहदारी केड़ा केड़ा रखंदो से यारी हथ त मथे खड़ो मा पक्का समझा सबे रखंदो ए बुधी छड़ो खुदा जो कसम कब्र में भी हे कमींदो मिट माइट दोस्त सब इते पिया होंदा पर सोहणो कुरान कब्र में भी अचे त क़यामत में भी अचे हेड़े यार सा यारी रख जैसी कुरान आ त जहान भी अथी जे कुरान हलियो वियो त क़यामत अची वेंदई तरे त मौलाना सुल्तान अहमद साहब रहमतुल्लाह अलैहि चवन था जैसी कुरान हूंदो अल्लाह जैसी कुरान हूंदो तैसी जहान हूंदो ओ आदलपुरियो खुदा जो कसम आ जैसी ते कुरान आ त जहान आ जे कुरान हलियो वियो कुरान जी इज्जत हली वई कुरान पढ़ण पढ़ाइण वारा हलिया विया त क़यामत धरती ते अची वेंदी ए कुरान जे सदके मुसीबतूं टरियूं पियूं हिन अज़ाब टरिया पिया हिन क़यामत टरी पई आ कोशिश कई थी वने त आलमन के खत्म कजे सरेआम नाचू नचन खदड़ा नचन पर पाबंदी कुरान जे वाइजन ते आ मा तो चवा हिन आलमन जो तवा एहसान आज के अची करे जोर जबरदस्ती भी तवा के कुरान था बुधायन कुरान जे सदके अज़ाब टरिया बेहयाई आम ओरियानी के आम फहाशी के आम कयो थो वने जाडे जो तक्यों था अज मां एकड़े रस्ते सा पियो चा तकरीबन 50-60 गाड़ियों लैंड क्रूजरूं कारूं मोटरूं सुजुकियूं बसियूं अलाए केतिरियूं हूं पर उन में खदड़ा भी विहारे छॾियूं जेके दोहल भी वजन पिया को साउंड जे जरिए नाचू नचन नाच ते पाबंदी नाही कुरान जे वाइज ते पाबंदी आ सियाणा थियो अल्लाह जे कुरान जे करे हे जहान हले वथो चरिया न थियो ही कुरान रब के प्यारो थो पढ़ण वारा भी प्यारा थस त बुधण वारा भी प्यारा थस मदीने जे मीर ते कलमे पढ़ण वारो सोहणे नबी जा दीवानो उन पाक मोहम्मद करीम सोहणन जे सरदार फरमाए मु मेराज वारी रात मा वेम चो हुजूर जो मेराज सच्चो दोस्त एडो बैठो आ जे मुखे मजबूर क्यों त मेराज ते जरूर गालाजो मतो मेराज जो महीनो भी ना है जुलहज भी आ मुहर्रम भी आ मेराज चोंदा मौली साहब चरियो थियो आले काडे हलियो वियो पर अल्हम्दुलिल्लाह जो असा मेराज मुस्तफा के भी कुछ झलकियों मा जरूर बुधाईस बुधाया हुजूर जो मेराज सच्चो नबी तो फरमाए मेराज वारी रात मावेम अल्लाह अकबर संजन फरमाए मां हिकड़ी औरत ॾिठी अल्लाह अकबर जेका मथे जे वारन सा मथे टंगियल हुई ॿुधो मुंहिंजो अमड़ियूं न्याणियूं पर्दे में वेहण वारियूं संजन फरमाए मलाइक उन्हनि खे लोहन गुर्जन सा कुटन पिया उन जो दिमाग जो मिजालो कढी करे बाहि ते टचकाइण पिया संजन में फरमाए मैं पूछा कि जिब्रील केड़े डोह जी डोहरना जिब्रील जो सोना साईं हे उहा औरत आ जेका मथे जे वारन जी हिफाजत न कंदी ही ए रो गिची में करे घुमंदी ही अॼु औरतुन में नओ फैशन अची वियो मथे में रो कोनी गिची में रो लगो पियो आ ओ मुजो अमड़ियो मुजो न्याणियो खुदा जो नालो थो रब जे कहर ऐं गजब के अजाब के दावत न ॾियो पाण फरमाइन त मां हिकड़ी औरत ॾिठी अल्लाह अल्लाह जंहिंजा हथ मथे सां बदल हुया पैर पुठीअ सां ही पोइते बदल हुया मां पुछा कि जिब्रील कड़े डोह जी माईअ के सजा मिली आ जिब्रील जो सोना है उहा औरत आ जेका नमाज त न पढ़ंदी ही नमाज़ुन ते ठठोलियूं मस्करियूं कंदी ही या बीमारी कोने औरत वाह 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 जो नमाज
औरतुन में बीमारी मर्दन में भी जाम थी वही अड़े मुल्ला थी वही। याद रखो मुसलमानों, खुदा जो कसम बेनमाजी ऊंधे भर जहन्नम लेटंदो, नमाजी हुजूर साईं जी शफात पाए जन्नत जे माड़न में वेंदो। हुजूर जो मेराज जो सच्चो प्यारे पैगंबर करीम के जंखे मेराज वारी रात अर्श ते घुराए करे रूबरू पंहिंजो दीदार कराए तोहफे में नमाज नहीं। होड़े हजरत मूसा कलीम मिंठू पियो करे से ऐलान पियो करे से रब्बे अरनी मौला मुखे पंहिंजो दीदार कराए तुझे इश्क में मुझो हाउ तो फाटे। रब तो चवे लन तरानी कलीम तू मुखे दिसी न सगंदे जैसे दिसी विंदम के दिसंदे मरी विंदे जे मरा त मरा पर तुझो दीदार कया। हजरत मूसा कलीम इलाज पियो करे मिंठू पियो करे पर हुजूर साईं के बिना घुर जे मथे घुराए रजब जे महीने में इंशाअल्लाह सजो मेराज बुधाईंदो। चओ इंशाअल्लाह। मूसा कलीम मिंठू करे हुजूर के बिना घुर जे घुरायो तरीके चवण वारे चो कुर्बे मूसा और है, कुर्बे मूसा और है, कुर्बे मोहम्मद और है, तूर सीना और है, अर्शे मुअल्ला और है। ये तो इस गुल की क्या मुशाबहत इस रुखे रंग लाल से, इसकी बहार और है उसकी बहार और है। ये तो खुद जाना और है बुलाना और है। तवाजे जलसे जो मेहमान खास पहुंचे अल्लाह मुझा दोस्तों हुजूर के मेराज वारी रात मथे घुराए रूबरू दीदार कराए ए हुजूर के तोहफे में नमाज नहीं छड़ी। चो अल्हम्दुलिल्लाह। यो इशारो आ त मौलाना साहब दुहे वारो पहुतो आ जंके टंगो टोली करे खयो था चल। हां इंशाअल्लाह वरी मेराज मुस्तफा जो महीनो इंदो दोस्त दावत दींदो जे वाइज यो कयूं विंदम त बीहर हे भी कोन घुराइंदो। ठीक है ना इंशाअल्लाह ताला वरी जिंदगी रही तो वरी मुलाकातूं थींदियूं है। तवां जी मोहब्बत अज खुदा जी रहमत मीह वांगुर थी वसे ए किस्मत वारन वट मेहमान ईंदा आहिनि। कुर्बे मूसा और है, कुर्बे मोहम्मद और है। चाहिए सुभान अल्लाह। मूसा कलीम तूर सीना जबल ते पहुंचे थो दीदार न थो थे मिठे महबूब के अर्श ते थो घुराए, अर्श ते घुराए रूबरू पंहिंजो दीदार थो कराए। अब खुदा जे दीदार में मो आहे कि न? हां साईं हुजूर साईं जो मथे वया मेराज वारी रात के आशिक के दीवाने चवा हुजूर साईं बीह रहा के चवण वारे ही चवा रुकेशा तो पर्दे से आवाज आई के पर्दे में आ तुझसे पर्दा नहीं। न सोना सब कुछ तुझे करे ठायो थम जमीन तुझे करे सिज तुझे करे का भी शय का खलकी थम तुझे करे कौन आदम नबी के भी तुझे करे पैदा कि जो कुछ ठायो थम तुझे करे अज आत दीदार भी तुझे करे रखियो थम। रूबरू जो रब जो दीदार के हुजूर संजा थक ही लही गया। ॾाढो मज़ो आयो सो सुकून आयो। चङी शइ जो कोई दोस्त ॾिसी ईंदो आहे पोइ तारीफ़ कंदो फलाणा जाते चङी शइ आहे हलो त गॾिजी खाऊं। जे सखी हूंदो जे हूंदो वकील चवंदो चङो 12 महीने मां पियो वञा छो ॿियनि खे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिठो त ॾाढो मज़ो आयो छो त हुजूर खे पंहिंजी उम्मत प्यारी हुई। रब के अर्ज के मौला इहो दीदार मुजन उम्मतन के भी कराए। रब तो फरमाए सोहणा जिते कलीम न जी सगियो कोई नबी न जी सगियो मोहम्मद इहो तुझो मकाम उहे मथे अची न सगंदा साईं मथे घुराइन। अल्लाह फरमाए तो सोहणा हिकड़ी एड़ी शइ ॼाई तो खणी तू वञ आपना न तुंहिंजा उम्मती वाइदो तो क्या तो सवाब सागियो ॾींदो मां। अदा मां तव्हां खां पुछा तो क्या उहा कहिड़ी शइ हुई? घणियूं 50 नमाज़ूं हिकड़ी जाते मां वाइज किम तो 50 नमाज़ूं मिलन। हा हमरा चो से गोठ छडे लडे हलिया वञो। हेडे मां बदीन जे पासे दे वियम हेठ थर जो इलाको हो माके दोस्तन बुधायो कि हितो परे जा थर वरी अञा परे आ जे हिते आया हमरा अची रात जो उठड़ियूं खोलियूं उन पंजे इलाके में उन्हनि बेचारन के तराविन जी खबर काने। पहिरी रात हुई रमजान जी मानुन में जज्बा हुंदो। अब पहिरी रात जज्बो हुंदो हमड़े चौथी पंजी खां पो खणी मानू रुमाल छंडे पो निकरंदो आ।
जज्बो हो मानो सब तराविन में हेनन भी 20 पढ़ियो ओ बासु दे चसे असा वल सुबह पिछ वापस वे उनन च क्यों चे बाबा इथा दी नमाज वडी है उनन में माके चे मौलाना पोसा लडे वणो हम तो काटे लडो ऐ हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 50 नमाज जो मिलियो त रस्ते में 6 आसमान ते मूसा कलीम बीठो अर्ज के मौला तुझे नाले ता सदके वना हेड़े महबूब के मथे घुरायो थी चे महबूब मां त इंतजार में बीठो हां मां चम त मां न वयो हां जेको रब के दिसी आयो आ उन जो दीदार अबाजी हाजी हज खा मोटंदो आ पो इस्तकबाल ला विंदा हूं दिसो यार हाजी जो केडो न पुरकशिश चेहरो आ जो को बैतुल्लाह दिसी आयो आ बैतुल्लाह में नमाजों पढ़ी आयो हजरे अस्वद के बोसा दई आयो मिना मुजदलफे ते पहुतो आ हुजूर जे गुंबद खजरा जी हाजिरी भरे आवे न जवान जो चेहरो दिसऊं तो वो मूसा कलीम में चे वनी न सगयो हां पर यार जो चेहरो तो दिसां त केडो न चेहरे में असर होंदो जो को रब के दिसी आयो हुजूर साईं आया फरमाए दे खबर महबूब छा मिलियो थई उम्मत फरमाए मूसा 50 नमाज मिली चे हां 50 हजरत मूसा चुस गाल बुध के तुझी उम्मत डाडी कमजोर आ मां अग में आयल हां ये 50 न पढ़ंदई मेहरबानी कर कुछ रब को हथ वठ साईं जन वया रब के इलाज मिठू कयूं रब तो फरमाए सोहना तोखे नाराज करणो ही नाहे तोखे त राजी रखणो आ सब कुछ तुझे करे क्यों थम 5 माफ करे 5 ताली दिनईस त मूसा कलीम वरी जो नबी सही आया त साईं जन ही बैठो तके 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 ते सोहना दियो खबर जैसे 5 ताली मूसा नबी के गणती असा जी न हुई वो हुजूर जे चेहरे के दिसे पियो बार बार सिक पिला हेकड़ो भेरो न नबी सही के 9 चक्कर मोटाए वरी तकेस पियो सुभान अल्लाह चे हाने पंजड़ी बचियो ची महबूब हेकड़ो चक्कर दे चे वरी जी मोटे त वरी दिसा भला मा तहां का पूछा तो क्या रब के खबर कान हुई त मूसा कलीम मिलंदुस खबर न होयस ता थदे ते 5 6 न कई रब के पतो हो रब से इनी जे करे महबूब के 50 दिनू त कलीम मोटाइंदुस महबूब इंदो रात कंदम वरी इंदो रात कंदो मास वरी इंदो रात रात थींदी वेंदी त राजी थी वेंदो अवा एकड़े मानु के 50 रुपए जी शय दई 5 वठ जेस त केडो खुश थींदो त आदलपुर जा मानु डाडा भला है या है के न सखी इन डाडा भला है मोत मानु इन पर अल्लाह साईं खुश करे जडे महबूब के मोकलियो नबी साईं को पुछे दे खबर राजी आ से डाडो राजी ए रब के पतो हो रब के पतो भी हो रब साईं 50 मो 5 करे दई फरमाए मुजा दिलबर तो सा वायदो सागियो वायदो तो मोहम्मद करीम ते कलमे पढ़ण वारो सोहणो जको 5 पाबंदी सा नमाज पढ़ंदो सवाब 50 जो दींदो मास सच्ची बुधायो जको 5 नमाजो भी न पढ़े पोन जो हशर छा थींदो नबी से फरमाए क़यामत में कारून हामान फिरौन उबय बिन खलफ सा गडजी जहन्नम में विंदो नमाजी मूसा जन्नत में अज केड़ा केड़ा नबी से सा गड जन्नत वणन चाहो था हाथ मथे खणी ऐलान कियो जो इंशाअल्लाह नबी से सा गड जन्नत विंदासे खुदा जो कसम जे महबूब सा जन्नत वणन चाहे अज वायदो करे छड़ त नमाज के मुंढो न छड़ी चाहे इंशाअल्लाह ऐ क़यामत जो ॾहाड़ो थींदो 1.25 लख नबी जन्नत ॾे वेंदा पर 1.25 लख नबियन जा उम्मती भी पंहिंजन नबियन सां गॾु कंहिं नबीअ सां 5 ॼणा कंहिंसां 10 कंहिंसां 15 कंहिंसां 20 कंहिंसां 70 71 पर को अहिड़ो नबी हूंदो कंहिंसां हिकु बि कलमे पढ़ण वारो न हूंदो आदलपुर जा मुसलमानों असा जो सहणो नबी लखन करोड़न अरबन खरबन में हुंदा होते आदलपुर वारा भी हुंदा चईदे सुभान अल्लाह नबी केडो न खुश थींदो हलंदो केडो न मुरकंदो हलंदो वो महबूब खुश थींदो हलंदो पो मान छो न चवा भागे जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे फूल रहमत के गिरेंगे हम उठते जाएंगे जे चवे मान नबी सा गड जन्नत वना आज वायदो कर तो हुजूर जो सच्चो एक नंबर उम्मती थी जिंदगी गुजारी 1 नंबर उम्मती 5 वक्त नमाज पढ़ंदो अब नमाज पढ़ने में भला देर घणी थी लगे सुबह जी नमाज में साईं घणा मिनट जोहर वारी ते
टोटल थिया 20 है ना साईं टे पारी 25 मिनट थिया मगरिब वारी ते 10 कयो 35 मिनट थी विया सोमाणी ते खणी वडी नमाज आ 15 कयो टोटल 50 मिनट घणा सजी 24 कलाकन में 50 मिनट भी खुदा जो हक कोने नथा गलायो यार जय ठायो जय जवानी दिनी जय हिन मंजिल ते पहुंचायो फरमाए बेकार पैदा न क्यों थमे वमा खलकतुल जिन्न वल इंसा इल्ला लियाबुदून अब तो फरमाए जिन इंसान पैदा क्यों थम खालिस मुहजी बात करन त राजी करे जन्नत दई छड्यान आज वायदो कर तो नमाज न छडींदम नमाज पढ़ंदम पढ़बी अब न पढ़ंदो त दुखिया अगना पाण थींदो जे पढ़ंदो त फायदो पंजो तव अल्लाह सा सबनी के नमाजी करे बेनमाजी न करे ए बुधी छड्यो क़यामत जो ॾहाड़ो थींदो बेनमाजी हुजूर जी शफाअत का महरूम थींदव साहबा जो से किए पाण फरमाए त क़यामत में मां बेनमाजी के सुञाणी तुमी न साईं छो न सुञाणी दो पाण फरमाए त बेनमाजी जो चेहरो आंधारी हुंदो उन जे चेहरे में रोशनी न हुंदी नबी तो फरमाए नमाजी जो चेहरो मैदान क़यामत में वुजू जी बरकत जे करे हथ पैर पांव टंगू धोईंदो वुजू जी बरकत जे करे उन जो चेहरो भी धोईंदो हथड़ा धोईंदो मुंह धोईंदो बाहू धोईंदो नबी तो फरमाए वुजू जी बरकत जे करे जा चारे पंजे उज़वा चढ़ी जे चंद्र खां वधीक बरंदा ईंदा मां सुञाणे वेंदो मोजो आ पो सॾे करे चवंदो मन अचो 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 त हौज़े कौसर पियारिया इन्ना तईना कल कौसर नबी तो फरमाए गर्मी भी गर्मी होंदी हौज़े कौसर जो पानी बर्फ खां वधीक थधो माखी खां वधीक मिठो खीर खां वधीक अचो सोन जो प्यालो मुंहिंजे हथनि में हूंदो पाण फरमाए त भरे करे मां पंजन हथन सा पियारींदो वेंदुमि जंहिंखे हिकिड़ो ढकड़ो भी मिली वियो जसी ते जन्नत में पेर न रखंदो तेसी ते उन्नई न ॾिसंदो ये चवे नबी जे हथन मां हौज़े कौसर मिले ऐं पिया पो नमाज पढ़ चो इंशाअल्लाह अग में घर में टीवी जो कम लाही दे तो पो नमाज ते भी दिल चौंदई पर जे ये टीवी अथी न खुदा जो कसम है एडी गई न में बीमारी आ न असांजी अमड़ को भी नमाज वई भेण खां वई न्याणी खां वई पाण खां भी हली वेस चंगो भला हे दिसी वठा एकड़े को मां पूछा के मरे हाजी हेडी दाढ़ी थी मोआ तुझे घर में भी लानत जो खारो मोके जैसे छा कया छोरा डाढा थी वे मड़े कटकडी मड़े मां भी दांगी मली समझो था कि न जे हुंदी त पो वीचारा हाजी नमाजी गाजी भी पया हुंदा अल्लाह इनी बीमारी का बचाए लानत का बचाए अल्लाह सोने कुरान सा मोहब्बत नसीब अता फरमाए मां मुबारक दियां तो घोट साहब के ये शादी जे मौके ते अल्लाह जे कुरान जी रहमत वसाया ए मैं दुआ घुरंदम अल्लाह इनन में पाण में मोहब्बत ए प्यार ए एको भी नसीब करे वरी इनन के नरीना औलाद भी नसीब करे इनी औलाद के अबे अम्मा जी खिदमत करण जो भी रब मौके नसीब अता फरमाए घोट आए किथे पाण बैठो माशाअल्लाह अबो अमड़ जो शादी कराइंदो आ त औलाद जी खिदमत करे घरवारी भी खिदमत करे अबे जी अमड़ जी त पान भी खिदमत करे ए औरतन के खपे त पंजन अल्हम्दुलिल्लाह जे करे न्याणी वे अबो अम्मा छडे आयो हिन त सोहरो भी अबे जी जाए ते आ सस वरी अमड़ जी जाए इने जे करे न्याणन के कुरान जी तलकीन क्यों कि जे ड्रामा दिसी आयो त पो खुदा शन रहम करे पो कई घर बर्बाद थी व्या कई घर तबाह थी व्या कढो पंजन घरन मो इनन जा जनादा टीवन जा कढो रब जे कुरान वारी रहमतन सा घरन के भरपूर रखो आज वायदो को त इंशाअल्लाह ये कबो मड़े हलंदव कोन मड़े इंशाअल्लाह कई जंद छडायो था तो त डाडी हुकूमत वारी घर में बैठे जने हां वारी नौ मुल्ला जो वाल बुदिया इंशाअल्लाह ताला चो कोशिश कंदासी हिम्मत तू कर पो मदद रब कंदोई मां जको चिम अल्लाह से कबूल और मंजूर अता फरमाए अल्लाह इन घोट जे मथा भी रहमतुन जा मीह वसाए इन जे वडड़न जे मथों जेके दुनिया छडे हिन जा पोया कब्रन में सुता हिनला उनन जे मथों भी रहमतुन जा मीह वसाए मरणो हिकड़े दी जरूर आमन इन नेकी जे सदके रब सजे गोठ ते राजी थी रहमतुन जो वरी मीह वसाए बस अल्हम्दुलिल्लाह नात ख्वानन भी वस न घटायो पर मूसा भी हे विचारो नात